सीता रोड में अणसुञातल हथियारबंद जवाबदारनि फायरिंग करे दुकान ते वेठल नौजवान खे क़तल करे छॾियो आहे। ॻोठ दल्लू खोखरवासी नौजवान महबूब चांडियो शाही बाज़ार में दुकान ते वेठल हो त अणसुञातल जवाबदारनि मथसि फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में हू थॾे ते मारिजी वियो। इतला ते पुलिस ऐं वॾे अॻ में शहरी पहुची विया, जिन मक़तूल नौजवान जो लाश खणाए इस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस मूजिबि वाक़े बाद जवाबदार मौक़े तां फ़रार थी वञण में कामयाब थी विया, जिन ते वाक़े जो कारण मालूम नाहे थी सघियो। ॿिए पासे विच शहर में हथियारबंदनि जे फायरिंग में नौजवान जे मारिजी वञण वारे वाक़े बाद शहर में सख़्तु ख़ौफ़ ऐं हिरास जो माहौल छांइजी वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे सीता रोड खां, जिते अणसुञातल हथियारबंद जवाबदारनि गोलियूं हणी दुकान ते वेठल नौजवान खे क़तल करे छॾियो आहे। इतला ते पुलिस ऐं वॾे अंग में शहरियुनि पहुची ॻोठ दल्लू खोखरवासी नौजवान महबूब चांडे जो लाश खणाए इस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़रूरी घुर्जूं पूरियूं करण खां पोइ मढ़ वारसनि हवाले कयो वेंदो। पुलिस मूजिबि वाक़े बाद जवाबदार मौक़े तां फ़रार थी विया, जिन जी ॻोल्हा कई पई वञे, जिन ते आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल नाहे थी सघियो, न वरी वाक़े जो कारण मालूम थी सघियो आहे। ॿिए पासे विच शहर में हथियारबंदनि जे फायरिंग सबबि नौजवान जे मारिजी वञण वारे वाक़े बाद शहर में सख़्तु ख़ौफ़ ऐं हिरास जो माहौल छांइयल आहे। HSTV न्यूज़, सीता रोड।